हाँ पुलिस आई दोस्तों इन वक्त असी कराची जो बिलाल कॉलोनी में जिते हमलो थियो मौजूद आहियूं ऐं हिते पठाणनि सवन जी तादाद में जेको अची करे हथियारनि सां सिंधी माण्हुनि जे घरनि ते जेका हमला कया आहिनि उन मां कुझु ज़ख़्मी अलाए केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। हींअर काफ़ी वक़्तु जेको गुज़रण खां पोइ हिन वक़्तु पुलिस हिते पहुती आहे ऐं हालात तमामु ख़राबु आहिनि। हीअ दोस्त कुझु ज़ख़्मी थियल आहिनि उन्हनि खां हाल वठंदासीं। ॾे हाल बीठा आहियूं जेको बि अचे थो सिंधी ॻाल्हाए थो उन सां बेगुनाह विढ़नि था को दग वेंदे खां पुछनि ई कोन था को मसइलो थियो की कंपनी में बिलाल ख़बर न आहे का पर जेको रस्ते तां गुज़रो पुछनि सिंधी सिंधीअ में ॻाल्हाए थो विढ़नि था। 10-12 माण्हुनि खे 30-35 ॼणनि कुटियो आहे उन्हनि खे ज़ख़्मी कयो अथऊं धकाया अथऊं माण्हुनि जे घरनि में गिरिया आहिनि जेके छड़ा छोकिरा बैचलर ते रहनि पिया उन्हनि जे घर में गिरिया आहिनि 10-12 माण्हुनि कढी वरी उते कुटिया अथऊं। हे असला खयूं गिटीअ में 150-200 माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु घरनि में गिरिया आहिनि ॿाहिरि। पुलिस असां 2 कलाक पहिरियां पुलिस ॾे फोन कया जेका पुलिस हिन वक़्तु आई आहे सिर्फ़ु 3 कालियूं कयूं जेका पुलिस पहुती आहे। अच्छा हू जेके हुआ उहे केतिरे वॾे तादाद में हुआ? साईं घटि में घटि हुनजी तादाद 150-200 माण्हू आहिनि। अच्छा उन्हनि हथियार हुया या हथे खाली हुआ उहे माण्हू? अच्छा अच्छा हुननि भला जेके सिंधी माण्हू जेके हुन जेको घर आहिनि उनजे फैमिलियुनि जे मथां बि हमला वग़ैरह कया? गाड़ियूं ॾिनियूं आहिनि हिते ज़ाफ़ान क़ौमत गाड़ियूं ऐं घरनि दर खड़काया अथऊं दर खड़काए माण्हू कढिया अथऊं ॿार अंदरि गिरिया आहिनि 2 काटनि में गिरिया आहिनि 2 काटनि में छोकिरा कढी ॿार कुटिया अथऊं। चलो ठीकु आहे भाई जेको हिते सिंधी जेको आहे केतिरा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि हिते सिंधी माण्हू? मां अचां ॿियो कंपनी खां 11 बजे छुटी थी मुंहिंजी ॾिसो मूंखे 3-4 फायर आया अथऊं सिधा हे मुंहिंजी क़िस्मत रब जी भलाई जो मां बची वियुमि हे कंहिंजी माउ भेण जी दुआ मुंहिंजो मां बची वियुमि न मुंहिंजो कसूर न मुंहिंजो को वाजिब न मुंहिंजो को ॾोह मां रस्ते तां अचां ॿियो कंपनी खां मूंखे फेर दोस्तों इन वक़्तु काफ़ी माण्हू ऐं सिंधी माण्हुनि खे अपील कयां थो हा त जेके बि माण्हू आहिनि हिते पहुचनि। हिन वक़्तु हिते हालात तमामु घणा ख़राबु आहिनि। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे जल्द खां जल्द बिलाल कॉलोनी में पहुचनि। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थियण खां पोइ पर घटि में घटि 10 खां 15 जेको आहे सो घटि में घटि कलाक ॾेढ खां पोइ जॾहिं पुलिस खे मुसलसल 15 ते कॉलूं कंदा रहिया आहिनि उनजे हमले थियण जे जेको दौरान पुलिस न पहुती आहे जॾहिं हू भॼी विया आहिनि हितां ऐं काफ़ी हुननि जा माण्हू लिकियल विकियल वेठा आहिनि उन खां पोइ पुलिस पहुती आहे ऐं उन हमले दौरान हिते पुलिस ख़ामोश तमाशे बने रही। हिन वक़्तु पुलिस जूं गाॾियूं ऐं बिलाल जा जेके सिंधी जेके हिते माण्हू रहनि था उहे सभिनी तादाद में घरनि खां निकिता आहिनि ऐं हालात ऐं वरी चवां थो त ॾाढा तमामु घणा ख़राबु आहिनि ऐं सिंधी माण्हुनि खे ऐं उन्हनि सियासी जमायतुनि जे लीडरनि खे उहा गुज़ारिश थो कयां त ॿेली पंहिंजनि जी अचे मालिकी कयो। अचो बाचो सिंधी का सवाल अचो 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 उन्हनि खे वठो लचियूं कुझु को ॾिनो अथऊं अहिड़ो मौला जो कसम खाए रहिया आहियूं मूंखे हुते पठान साईं पठान सब पठान है ना हां ये सब जगह पठान है ना ये सब ने कुटियो तो सिंधी के बता फड़ा दो साईं की गाल में दो एकड़ो एकड़ो करे कुटियो तो घर में गिरी बाबा घर में गिरी धरती ते जी असां ना विड़िया आहिनि। दोस्तों हिन वक़्तु असीं जिते बीठा आहियूं ही परियां जेकी साम्हूं गाॾी बीठी आहे हिते सभिनी तादाद में जेको आहिनि पठान बिरादरी डंडा बिरादर जेको आहे हिते बीठी आहे ऐं हिते अलाए केतिरा माण्हू बीठा आहिनि ऐं हिन पासे सिंधी माण्हू पुलिस विच में बीठल आहे। अरे मामा छुट्टी है बाबा तेरा